नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जहॾो मां ख़बर ॾींदा हलूं त जहॾो शहर में 1 महीने खां पीअण जे पाणी जी सप्लाई बंद हुजण करे शहरी रोड ते निकिरी आया आहिनि। प्याला होटल वेझो रोड ते धरणो हणी सख़्तु एहतजाज कयो। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते शहरिन अयाज़ खोसो, मंज़ूर कलोई, एडवोकेट मुमताज़ खोसो, मोहब भील ऐं ॿिनि चयो आहे त जहॾो शहर जे वार्ड नंबर 9, 10, 11 जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि हाजी आशिक़ कॉलोनी, हाशिम कॉलोनी, कच्छी कॉलोनी, असलम टाउन समेत केतिरनि इलाइक़नि में गुज़िरियल 1 महीने खां पीअण जे पाणी जी फ़राहमी मुकमल तौर बंदि आहे। शदीद गर्मी में पाणी न अचण करे असां सख़्त आज़ाब में मुब्तला आहियूं। पीअण लाइ पाणी ख़रीद करे वापराए रहिया आहियूं, जॾहिं त ग़रीब तबिको पाणी लाइ दरबदर थी रहियो। हिननि चयो त पब्लिक हेल्थ अमलदारनि असांजे वार्ड सां मातली माह वारो सलूक करे रहिया आहिनि। अमलदार पंहिंजी मनपसंद इलाइक़े में पाणी सप्लाई कनि था, जॾहिं त असांजे इलाइक़े जो पाणी बंदि करे असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिननि कमिश्नर मीरपुर ख़ास, DC मीरपुर ख़ास, पब्लिक हेल्थ जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पाणी फराहम करे मुश्किलातनि खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।